असाना साबन सगोरन के पेश कयो से महबूब जे अज़वाजन मोमिनन जे अमलिन के पेश कयो से करबला जे 72 शहीदन के पेश कयो से मुझे इमाम सज्जाद मौला के पेश कयो से दाता दस्तगीर के पेश कयो से कलंदर शहबाज भिटाई सरकार सचल साईं सरदार रोजे धड़ी बादशाह सरदार के पेश कयो से जेके बिन दो में हथ खयूं वेठा हूं असां सभिनी जा जेके भी वडड़ा हे फानी दुनिया छॾे विया उन्हनि जे रूहनि के पेश कयो से मौला सभिनी के प्यारे आका जो पारो नसीब फरमा ओ मौला अॼु 10 रबीउल अव्वल साईं आशिक़े रसूल साईं मोहम्मद मूसा मंगी साईं महबूब मिठड़े जी दावत कई आ महबूब जो उर्स कयो अथऊं मोहम्मद मूसा साईं जी अॼोकी ही ग़ुलामी अॼोको ख़ैर पंहिंजी बारगाह में अम्मा फातिमा ज़हरा जो वास्तो थी उहद जबल जेॾो ख़ैर लिखण क़बूल फरमा ओ मौला महबूब मिठड़ा जेको आका जी दावत कंदो आ महबूब उन जी दावत कबूल कंदा आहिनि ओ मौला साईं हयातुन नबी जो अॼु उर्स कयो आ मोहम्मद मूसा मंगी साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा मोहम्मद मूसा मंगी साईं जे पुटनि के भाइरनि के भाइटनि के साईं जे सॼे कबीले मंगी के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला साईं जे जेका नंढड़ी न्याणी इन जे भाउ जे लाइ दुआ जे लाइ चयो अथऊं नबी सरदार जो वास्तो थिए इन न्याणी खे सगा चारा भाइर अता फरमा जेके भी बे औलादी आहिनि उन्हनि खे औलाद अता फरमा ओ मौला जेके भी दुआ जा हथ खयूं वेठा आहियूं नबी सरदार जो वास्तो थिए अॼु सभिनी ते जेके भी घर बचड़नि ते मुश्किलातुनि सभिनी जूं उहे सभु क़यामत ताईं दूर फरमा जेके बेरोज़गार आहिनि उन्हनि खे रोज़ी अता फरमा बीमारनि खे शफ़ा अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारत खां बचा ओ मौला सॼे पाकिस्तान में सऊदी में ईरान इराक शाम मिस्र में घर घर में लख सलवातूं थियनि नबी सरदार जी आमद जो वास्तो दिया दुआ मुझी कबूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन निल्लज़ी अव्वल नूरहु व आखिर ज़हूरहु व रहमतन लिल आलमीन वजूदहु ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे